नौशर फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक भिरिया सिटी प्रेस क्लब में लाखा वेलफेयर एसोसिएशन के ज़िलई सदर गुलाम अब्बास लाखो, एडवोकेट फराज हुसैन लाखो, अहमद बख्श लाखो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 13 महीना अॻु एडवोकेट सलामत खान लाखो जी बैरिन गोल्डन सिटी स्कीम ते कब्ज़ो कयो वियो। पुलिस जी मदद सां संदसि पुट असद लाखो ऐं ॿियनि माण्हुनि खे अगवा कयो वियो ऐं ट्रांसपोर्ट जे अॾनि ते कब्ज़े समेत संदसि 95 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो। टंडोला यार पुलिस गुलाम कादर मरीअ जे चुर्च ते सलामत खान ऐं संदसि भाउ अमानत खान माशूक चांजो ज़ोहेब तुंजो मथां कूड़ो केस दाख़िल करे हिरासान कयो आहे, जॾहिं त सलामत लाखो 14 मार्च खां इस्लामाबाद मौजूद हो। पोयां 16 मार्च ते उन ते केस दाख़िल करणु सख़्त मज़म्मत जोॻो अमल आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ, वज़ीर आला सिंध, आईजी सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए संदसि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में रहंदड़ 10 लख लाखा क़ौम रोडनि ते निकिरी वञण ते मजबूर थी वेंदी।